चीफ जस्टिस साकिब निसार सुप्रीम कोर्ट के कराची रजिस्ट्री में शर्जील मेमून के जेल का अस्पताल मुंतकिल करण बाबत नोटिस की ॿुधणी कई। ॿुधणी दौरान आईजी जेल नुसरत मंगण अदालत के बुधायो तो सिंध हाई कोर्ट ज़मानत रद्द कई, जैसे 24 अक्टूबर 2017 ते शर्जील मेमून के जेल मोकिलियो वियो ऐं पोइ डॉक्टरनि जी सिफारिश ते खेसि अस्पताल मुंतकिल कयो वियो। चीफ जस्टिस आईजी जेल्स का पुछाणो कयो, छा 2 ॾींहनि खां पोइ ई शर्जील मेमून के जेल का अस्पताल मुंतकिल कयो वियो? आईजी जेल्स नुसरत मंगण चयो त नेब कोर्ट मेडिकल बोर्ड जोड़ण जी हिदायत कई हुई। चीफ जस्टिस चयो त नेब कोर्ट रुगो टेस्ट कराइण जो चयो हो, पर तव्हां खे कंहिं अस्पताल मोकिलण जी अथॉरिटी ॾिनी ऐं किथे लिखियल आहे त अस्पताल मुंतकिल कयो? जस्टिस साकिब निसार मार्क्स ॾिना त हू ॾिसंदा त शर्जील मेमून जे केस खे कीअं पंजाब लाइ मुंतकिल कजे, जंहिं ते वकील बैरिस्टर फैसल सिद्दीकी मौक़िफ़ अख़्तियार कयो त सुप्रीम कोर्ट वटि अख़्तियार आहे ऐं कानून भी मौजूद आहे। सुप्रीम कोर्ट जे हुकुम बाद आईजी जेल सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में हलियो वियो ऐं थोड़ी देर में अदालत वापस पहुतो ऐं हुकूमत ते अमल वारी रिपोर्ट जमा कराई। आईजी जेल नुसरत मंगण बुधायो त शर्जील मेमून के जेल मुंतकिल कयो ऐं हुन रिपोर्ट आंदी आहे। संदसि चवणो त जेल में शर्जील मेमून के किथे रखियो वेंदो, इन बाबत जेल जी ॿुधाईंदो।